ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मिठी मिठी ॿार। बाबा चवंदा आहिनि कि भॻवान कंहिंजी मदद करे सघंदा आहिनि, है न। भॻवान त सभिनि जी मदद करणु चाहींदा आहिनि, लेकिन भॻवान जी मदद जे पात्र केरु ठहींदो है न। भॻवान त सभिनि जी मदद करणु चाहींदा आहिनि, लेकिन भॻवान जी मदद जे पात्र केरु ठहींदो आहे, मदद वठण जी। भॻवान जी मदद केरु वठी सघंदो आहे? जेको सच्चो हूंदो आहे। असां भले ई हिक ॿिए सां कूड़ ॻाल्हायूं, लेकिन कॾहिं बि असांखे न भॻवान सां कूड़ न ॻाल्हाइणो खपे, है न। असांखे सदा यादि रखिणो आहे कि कॾहिं बि मूंखे भॻवान सां कूड़ न ॻाल्हाइणो। भॻवान सां हमेशह सच्चो रहो। जो ॻाल्हि जहिड़ी आहे उहो हुनखे ॿुधाइणी आहे। जीअं असां हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं न कि भई हिकु ॻाल्हि ॿुधाए, हीअं थी वियो, ईअं असांखे भॻवान खे ॿुधाइणो आहे। माण्हू सोचंदा आहिनि भॻवान त सभु कुझु ॼाणंदो आहे, छो जी उहो त भॻवान आहे। लेकिन भॻवान जा त पूरी विश्व जी आत्मायूं हुन जा ॿार आहिनि, है न। हर माण्हू, हर आत्मा हुन जा ॿार आहिनि। भॻवान खे त प्रकृति खे बि ॾिसणो पवंदो आहे, त योनिन खे बि ॾिसणो पवंदो आहे। त भॻवान जा हेॾा सारा ॿार, त हेॾा सारनि जो उहो कीअं ध्यानु रखे। माण्हू चवंदा अरे इहे छा था चवनि, भॻवान त सभिनि जो ध्यानु रखी सघंदो आहे। लेकिन अॼु हर इंसान सोचदो भई माउ पीउ ॿार पैदा करे थो त उहो हुनजी संभाल करे सघंदा आहिनि, सोचदा न। लेकिन अॼु माउ पीउ हिकु ॿार जी बि संभाल करे सघे थो? पहिरियों त माण्हू घणा ॿार पैदा कंदा हुया न। अॼु हिकु ॿार जे मन में छा थो हले, उहो स्कूल में छा थो करेचे, ट्यूशन ते छा थो करेचे, उनजे जीवन में छा थो हले, इहे माण्हू माउ पीउ पहचाने सघंदा आहिनि अॼु, है न। छो जो ख़ुदि जे लाइफ में एॾो बिज़ी आहिनि। त जॾहिं ॿारु अचे, जॾहिं ॿुधाए कि हा मूंसां हीअं थी वियो, मां हीअं कयो, तॾहिं त माउ पीउ ॼाणदा न भई सॼो। अॼु माउ पीउ खे पहिरियों त चल ठीकु आहे कि माउ पीउ खे एॾो धंधो, एॾो कमु न हुयो, है न। पहिरियों त सभु मिली जुली करे रहंदा हुया, सभु खाइण पीअण, है न। अॼु माउ पीउ बि बिज़ी, त ॿार जे जीवन में छा थो हले, जेसि ताईं उहो अची करे ॿुधाए न, या उहो ख़ुदि उनजी जानकारी न वठे, न जुटाए, तेसि ताईं माउ पीउ खे बि पतो न लॻंदो कि मुंहिंजो ॿारु छा थो करे, है न। ॿार खे चईंदासीं न भई तूं असांखे ॿुधायां त असां तुंहिंजी मदद करूं हा। हेॾी ॻाल्हि हेॾी वॾी थी वई, हुन खां पोइ असांखे ॿियनि खां पतो थो लॻे। त उहा ई परमात्मा भले भॻवान आहे, भले उहो हेठि नथो रहे, इहे माण्हुनि जी ग़लति फहमी आहे न। माण्हू सोचे थो भॻवान त हर जॻह सभु कुझु ॼाणंदो आहे, लेकिन भॻवान हर जॻह न आहे। भॻवान तव्हांजे अंदरि न आहे। भॻवान टिकाणे मंदरनि में न वेठो आहे। भॻवान मथे वेठो आहे।
ऐं जॾहिं असां उनखे मन सां यादि कंदा आहियूं न, तॾहिं उहा असांजी आवाज़ ॿुधंदो आहे। असां माण्हू चईंदा आहिनि न, ॾिसो माण्हू चईंदा बि आहिनि कि पत्थर में बि माण्हू श्रद्धा सां यादि करे त पत्थर में बि भॻवानु। त मेन चीज़ छा आहे? शुद्ध मन, श्रद्धा, शुद्धता उनखे खपे। सचो मन जी यादि भॻवान खे काथे बि तव्हां सचे मन सां यादि कंदव न, हुते तव्हांखे भॻवानु मदद करणु अची वेंदो, है न। त इहे जॾहिं इंसानु सम्झी वेंदो न कि भॻवानु सर्वव्यापी न आहे, भॻवानु तूं में मूं में न आहे, भॻवानु कण कण में न आहे, भॻवानु हर टिकाणे मंदर में भॻवानु न आहे, लेकिन अगरि जो सचे मन सां हुनखे यादि कंदो त उहो हुन टिकाणे में बि अची वेंदो, उहो हिन मंदर में बि अची वेंदो, तव्हांजे घर में बि अची वेंदो। अॼु माण्हू बीमार आहे, लेटियो आहे, सनानु पाणी कयो कोन अथई, कपिड़ा चेंज कयो कोन अथई, लेकिन सूर थो थिए त उहो मन सां भॻवान खे यादि कंदो त भॻवानु हुनखे मदद कंदो। भॻवानु ईअं त न ॾिसंदो न कि हिन सनानु कयो अथई या न कयो अथई, हिन कपिड़ा चेंज कया अथई न कया अथई, ॾाढी बदबू थी अचे हिन मां त। उहो त आत्मा, जॾहिं आत्मा में मन हूंदो आहे, जॾहिं सचे मन सां उहो भॻवान खे यादि कंदो त भॻवान वटि छा थींदो? जॾहिं उहो सचे मन सां भॻवान खे यादि कंदो न, त मन जी आवाज़ भॻवान ताईं पहुचंदी आहे ऐं भॻवानु हुनखे शक्ति ॾींदो आहे। या हुनखे अगरि के कुझु ग़लति थिए थो, भई दवाई ग़लति आहे या सुम्हणु ग़लति आहे या इहा चीज़ खायूं था ग़लति आहे, त हुनखे न बुद्धि में टच थींदो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न असांखे कि असांखे ॾाढो सूरु थींदो आहे, त असां भॻवान खे यादि कंदा आहियूं सूर में, त असांखे हिकदमि दिमाग़ में ईंदो आहे कि मूंखे न इहा चीज़ खाइण सां सूरु थो थिए, ऐं असां उहा चीज़ खाइणु बंदि कंदा आहियूं त सूरु ठीकु थी वेंदो, है न। थींदो आहे न कॾहिं कॾहिं। पोइ हुन समय माण्हू सोचंदो आहे मां ॾाढो समझदार आहियां, लेकिन असांखे बुद्धि में केरु टच कयो? भॻवानु टच कयो। हिन जो मतिलबु तव्हांजे अंदरि भॻवानु आहे, उहो तव्हां हुन समय मन सां यादि कयो न, त हुन मथां वेही करे तव्हांजी मन जी आवाज़ ॿुधी करे तव्हांखे इशारो ॾिनई, बुद्धि में तव्हांखे टच थियो, हा भई इहा ॻाल्हि इहा आहे, है न। त भॻवानु असांजी हर समय मदद करणु ईंदो, असांजे प्रश्ननि जा उत्तर बि असांखे बुद्धि में टच थींदा कि हा हिन जे कारण हीअं थियो न। कॾहिं कॾहिं नंढी ॻाल्हि बि हूंदी आहे, असां कुझु गुम थी वेंदो आहे त भॻवान खे यादि कंदा आहियूं कि भॻवानु बाबा हीअ चीज़ गुम थी वई, ॾाढी ज़रूरी हुई। असां मन सां हिकु सेकेंड यादि कंदा आहियूं न, असांखे उहा यादि अची वेंदी आहे, उहा नज़र अची वेंदी आहे, उहा चीज़ उते पई आहे, हा मां रखी हुई, त असांखे हेॾे समय खां त यादि न पई अचे, लेकिन इहे भॻवानु असांखे बुद्धि में टच कंदा आहिनि, न। हिन जो मतिलबु असांखे तुरंत शुक्रिया करणो खपे भॻवान जो। भले तव्हांखे कोई माण्हू चए अरे तूं त ॾाढो सुठो कमु कई, लेकिन असांखे मन में हुजणो खपे कि न शुक्रिया मूंखां त भॻवानु कराई, मां त बसि सचे मन सां भॻवान खे यादि कयो। त भॻवानु टिकाणे मंदरनि में न आहे, तव्हांजे अंदरि न आहे, कण कण में न आहे, लेकिन जिते तव्हां सचे मन सां यादि कंदा न, उते भॻवानु अची वेंदो आहे, भॻवान जी शक्ति अची वेंदी आहे। ऐं जेसि ताईं तव्हां जेको बि अगरि कुझु ग़लति कयो आहे या कोई बि तव्हांजी कोई ॻाल्हि आहे, त इहे न सम्झो भॻवान खे त पतो ई हूंदो। अॼु माण्हू कोई बि ॻाल्हि थींदी आहे न, त कोशिशि कंदो आहे, सोचंदो आहे अरे असां सम्झो कोई बीमारी थी नथो लहे, कई माण्हू झटि डॉक्टर वटि भॼंदा आहिनि, है न। झटि उनखे बसि ईंदो आहे जेसि ताईं मां डॉक्टर खे न ॾेखारींदमि तेसि ताईं ठीकु न थींदमि। कोई ॻाल्हि हूंदी त झटि हुनखे फ़ोन करे ॿुधाईंदा, लेकिन इहा आदत विझो, कॾहिं बि किथे बि सूरु थो थिए, कॾहिं बि कोई प्रॉब्लम थी थिए, कोई ॻाल्हि थी थिए, तुरंत भॻवान खे यादि करे हुनखे चओ। भॻवान खे, उहो असांजी आत्मा जो पीउ आहे, त असां प्यार सां हुनखे बाबा चईंदा आहियूं, बाबा
ये ॻाल्हि हीअं थी हुई, है न, बाबा ये ॻाल्हि हीअं थी हुई, तव्हां करे ॾिसो, है न। जीअं असां हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं न फ़ोन करे, हीअं तव्हां कंहिंखे फ़ोन मिलायो, भॻवान खे, बाबा हीअ ॻाल्हि हीअं थी हुई, तुरंत माण्हुनि खे पोइ ॿुधायो, डॉक्टरनि वटि पोइ वञो, बाबा तव्हांजे शरीर में न हिते ॾाढो सूर थो थिए कल्ह खां, उन समय ॿुधाए छॾो कि हिते ॾाढो सूर थो थिए, हिकदमि झटको लॻियो हाणे, त सम्झो तव्हांजे मन जी आवाज़ भॻवान वटि वई। ऐं जेतिरो असां भॻवान सां सचो रहंदासीं न, सम्झो कोई ॻाल्हि बि आहे, तव्हां कंहिंखे नथा ॿुधाइणु चाहियो, सच छा आहे, लेकिन असांखे पतो आहे सच छा आहे, लेकिन असां ॿियनि खे न ॿुधाए सघंदा आहियूं, असां उन्हनि खे ॻाल्हि ठाहे छॾी, लेकिन असांखे भॻवान जे अॻियां कॾहिं बि ॻाल्हि ठाहिणी न आहे। हिन करे त भॻवानु मन जी आवाज़ ॿुधंदो आहे, मुख जी न ॿुधंदो आहे। मुख सां त बि ॻाल्हाइणो पवंदो, त कोई ॿुधी बि सघंदो आहे। अगरि असां मन ई मन में भॻवान खे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदासीं त उहो कोई ॿुधी सघंदो, है न। हिन करे भॻवानु मन जी आवाज़ ई ॿुधंदो आहे, मुख जी न ॿुधंदो आहे। तव्हां केतिरा बि रड़ियूं करो, भॼन कीर्तन ॻायो, जाप जपो, सिमरन करो, तव्हांजे हिकु बि मुख जी आवाज़ भॻवानु न ॿुधंदो आहे, है न। हुनखे मन जी आवाज़ ई पहुचती आहे। छो जी भई कोई बि ॻाल्हि हूंदी, कोई बि सची ॻाल्हि हूंदी, उहो माण्हू मुख सां चए त ॿियो माण्हू ॿुधी वठंदो, लेकिन मन ई मन में असां भॻवान खे हुन सां हिकदमि प्योर रहो, शुद्ध रहो, है न। हुन जे समय जो ॻाल्हि जीअं आहे, तव्हां जीअं सोचो पिया, तव्हां कंहिंजे लाइ बुरो सोचो था या सोचियो, त तव्हांखे उहो बि भॻवान खे ॿुधाइणो पवंदो कि हा हिन मूंसां ईअं कई न, त मां बि ईअं सोचियो हुयो कि हिन जो बि बुरो थी वञे, भॻवान मां ईअं सोचियो हुयो। भॻवानु चइण सां थोरी दूरी थी वेंदी आहे, बाबा चइण सां उहो असांजो पीउ आहे। असांजे पीउ खे असां सच ॿुधायूं था। ॾिसो कई माण्हू ॾुधंदा आहिनि कि न वरी भॻवानु असांखे हीअं थोरी ॿुधाइबो आहे भॻवान खे, पर अंत में त तव्हांजी आत्मा में जो बि लिखियलु आहे सभु लिखिजी वेंदो आहे। अगरि असां कंहिंजे लाइ बुरो सोचूं था, बुरो करूं था न, तव्हांजी आत्मा में टाइम सेकेंड ॻाल्हि एज़ इट इज़ लिखिजी वेंदी आहे कि हिन फलाणे टाइम ते फलाणे माण्हू जे लाइ इहे सोचे ऐं इहो कयईं, भले तव्हांखे कोई ॾिसे नथो, भले तव्हां मन में कंहिंजे लाइ, कंहिंजे जीवन खे ख़राबु करण लाइ ॾाढो कुझु सोचो था, छो जी सोच सां ई त सभु थींदो। अॼु माण्हू जो हिक ॿिए जे लाइ सोचे थो न, उहो पंहिंजी आत्मा जी शक्ति उन जो बुरो करण में ख़तमु थो करे छॾे। जे सम्झो कंहिं ग़लति कई ऐं उहो अञा ताईं सोचे थो कि हिन सां बि हीअं थिए, हिन सां बि हीअं थिए, तॾहिं मूंखे शांती मिले, त तव्हां रोज़ जो भॻवान खे यादि करो था न, त तव्हां पंहिंजी पूरी शक्ति कंहिंमें था लॻायो, इहे सोचण में कि हिन जो बि बुरो थिए, ऐं हुन जो बुरो थी वियो हुन जो बुरो। लेकिन तव्हां जेतिरो बि भॻवान खे यादि करे शक्ति वरिती न, उहो सभु कंहिंमें वेस्ट करे छॾियो, हुन जो बुरो करण में, है न। हुन जो त बुरो थी वियो, लेकिन तव्हांजो बि भॻवान खे यादि करण कोई फ़ाइदो न थियो, है न। सिंपल सी ॻाल्हि आहे। अगरि 2 ॿार आहिनि, हिकु ॿार ग़लती कई, कंहिंखे नुक़सानु पहुचाई, ॿियो ॿार अगरि पूरो ई पंहिंजो जीवन हुन में लॻाए छॾे कि हिन जो बि बुरो थिए, हिन जो बि बुरो थिए, मतिलबु हुन पंहिंजो पूरो जीवन वेस्ट करे छॾे। ऐं जंहिं बुरो कयो हुनजो त थियणो ई आहे, तव्हां सोचो न सोचो थियणो ई आहे, जंहिं बुरो कई हुनजो त थियणो ई आहे। त असां छो फालतू में पंहिंजो सोचे करे पंहिंजो जीवन ख़राबु करूं कि जेसिताईं हिन जो बुरो नथो थिए मुंहिंजो कलेजो ठंड न पाईंदो, मां ख़ुशि न थींदमि जीवन में।
अरे उनजो त बुरो थियणो ई आहे, तव्हां पंहिंजो जीवन छो था ख़राबु करो? तव्हां पंहिंजी संकल्प शक्ति टाइम छो था वेस्ट करो? थोरो सो पंहिंजे जीवन खे शांती सां सोचो। असांखे इहो जीवन मिलियो आहे, इहो शरीर मिलियो आहे, असां सुठा कर्म करूं। एॾो सुठो भॻवान जीवन ॾिनो अथई, पंहिंजे कर्मनि अनुसार ई जो बि मिलियो आहे असांखे, सुठी रीति खाऊं पीऊं मौज में रहूं, है न। असां छो ॿियनि जे जीवन खे ॾिसी करे पंहिंजे जीवन ख़राबु करूं? असां सां कोई बुरो बि करे थो त चलो असां इहे बि सोचूं चलो हिन जो बि भलो थिए, इहो बि न सोचो कि हिन मुंहिंजो बुरो कई त हिन जो बि बुरो थिए, न त कोई फ़ाइदो न आहे न। उन में ऐं तव्हां में कोई फ़र्क़ु न आहे, ऐं जीवन में बि कोई फ़ाइदो न आहे। अॼु अगरि तव्हांखे माण्हू 10 गारियूं ॾिए थो न, अगरि तव्हां सोचो हिन जो बि भलो थिए, इहे न सोचो हिन मूंखे गारियूं ॾिनई, तव्हां चओ हिन जो बि भलो थिए वीचारो, उहो केॾो परेशान हूंदो आहे। जेको इंसानु असांखे गारियूं ॾींदो आहे उहो केॾो जीवन में परेशान हूंदो न, उनजो जीवन त वेस्ट ई आहे। भई असां त सोचूं था इहो माण्हू अहिड़ो आहे, लेकिन उहो इंसानु त ख़ुदि ई परेशान आहे पंहिंजे जीवन सां। त असांखे सदा यादि रखिणो खपे कि असां आत्मा आहियूं, परमात्मा जी संतान आहियूं, ऐं असांखे भॻवान सां सदो सचो रहणो आहे। जो ॻाल्हि जीअं आहे उहा एज़ इट इज़ भॻवान खे वेही करे ॿुधाइणो आहे, है न। भॻवान खे वेही करे ॿुधाइणो आहे, चाहे तव्हां वेही करे ॿुधायो या कमु कंदे कंदे मन ई मन हुन सां ॻाल्हियूं कंदा वञो। कलाकु फ़ोननि ते ॻाल्हियूं था करो न, तंहिंखां सुठो त कलाकु भॻवान सां हुनखे ॿुधाईंदो करो, पोइ हीअं थियो, पोइ हीअं थियो, न हीअं चयईं, न हीअं चयईं, हा। तव्हांखे भॻवानु शक्ति बि ॾींदो ॻाल्हि ख़तमु भुलिजण जी, ऐं तव्हांखे ऐं हुन आत्मा खे सुठा वाइब्रेशन बि ॾींदो, जंहिंसां तव्हांजो जीवन बि सुठो थी वेंदो, हुनजो बि थी वेंदो। कोई वैर भाव रखण सां छा फ़ाइदो न। अॼु हिन ईअं कई, हिन मुंहिंजे ॿारनि सां हीअं कई, इन्हनि जे ॿारनि सां बि हीअं थिए, असां वेही वेही हुनजो इंतज़ारु ई करूं, ऐं ग़लती तव्हांजी हुजे त कंहिं चयो उन्हनि तव्हां सां बुरो कयो? सिर्फ़ु असांखे ई थो लॻे कि उन्हनि असां सां बुरो कयो, लेकिन ग़लती तव्हांजी हूंदी त उहो कंहिंखे पतो लॻे? असांखे त लॻे थो असां ॾाढा सुठा आहियूं, असां हर कंहिंखे बि ईअं न लॻंदो कि असां ख़राबु आहियूं, है न। हर हिक खे लॻंदो मां सही आहियां, लेकिन मां सही आहियां हुन अनुसार मां वेही ये सोचां थी, फैलायां थी, हिन मूंसां हीअं कयईं न कयईं। सभी माण्हू उन्हनि जे लाइ बुरो था सोचनि कि हिननि जो बि बुरो थिए, हिन सां बुरो कयईं, हिननि जो बि बुरो थिए, त सभी पाप जा भागी ठही विया, है न। जबकि हुन बुरो कयो ई न अथई, ग़लती त तव्हांजी हुई, ग़लती तव्हांजी हुई, ऐं तव्हां माण्हुनि खे छा फैलाए छॾियो कि हिननि असां सां बुरो कयो, त तव्हां सां गॾु सभु माण्हू उहो ई सोचंदा, ॾिस हिन सां बि थींदी, ॾिस भॻवानु ईअं न छॾंदो, ऐं भॻवान खे बि विच में विझी छॾंदा। पोइ कल्ह जो हुन कई न ग़लति, लेकिन तव्हांजी सोच तव्हांजी कि हिन जो बि बुरो थिए बुरो थिए, कल्ह जो हुनजो बुरो थी वियो, पोइ माण्हू छा चई न, ॾिस भॻवानु सभिनि खे हिते ई ॾेखारींदो आहे। इहो केॾो वॾो पाप थो करे माण्हू इंसानु। हिकु त ख़ुदि ग़लती कई, ज़बरदस्ती हुननि जे मथां ग़लती थोपनि था, त इहो पाप। ॿियो 10 ॼणनि खे ॿुधाई, इहो पाप, है न। पोइ 10 ॼणनि बि हुन जे लाइ सोचियो हिन जो बि बुरो थिए, उहो बि पाप। ॿियो हुनजो बुरो थी वियो, उहो बि पाप। ॿियो जॾहिं हुनजो बुरो थी वियो, हुन खां पोइ तव्हां ख़ुशी ख़ुशी चओ था ॾिस भॻवानु सभिनि जी ॿुधंदो आहे, भॻवानु कंहिंसां बि कंहिंखे बि छॾंदो न आहे, इहे त सभिनि खां वॾो पाप। हेॾा पाप माण्हू करे थो, उन खां पोइ बि चए थो असां छा था पाप करूं, असांखे बीमारी छो थी थिए, एॾो दुख छो थो थिए।
छो जो पाप करण जी गति माण्हुनि खे पतो ई न आहे, उन्हनि खे सम्झ में ई नथो अचे। रोज़ माण्हू हिकु पाप त ज़रूरु कंदो आहे, जो भॻवान खे पंहिंजे अंदरि चईंदो आहे या ईअं चईंदो आहे कि भॻवानु त सभिनि सां सभिनि खे चीज ॾेखारींदो ई सही, करे वठो केतिरो बुरो कंदो, ॾिसिजो भॻवान बि तव्हांखे ॾींहं ॾींहं ॾेखारींदा। मतिलबु वीचारे भॻवानु जेको जनम मरण जे चक्कर में न ईंदो आहे, जेके कुझु पतो ई न आहे, जेसि ताईं तव्हां न ॿुधाईंदव तेसि ताईं हुनखे थोरी पतो लॻंदो। हुन वटि त पूरी दुनिया ॿार आहिनि हुननि जा, त छा वेही वेही तव्हांखे ई ॾिसंदो छा, इहे छा थी करे, इहे छा थी करे? न, जॾहिं तव्हां वेही ॿुधाईंदव न मन सां, तॾहिं उहो ॿुधंदो आहे। त इहे जेके असांजे बुद्धि में जो ग़लति ॻाल्हियूं आहिनि न, हिननि खे कढो। ज्ञान असांखे सेखारींदो आहे कि भॻवान सां जेतिरो सच्चो रहंदा, उनखे सची ॻाल्हियूं मन ई मन में ॿुधायो। परमात्मा ज्ञान में असांखे सेखारींदा आहिनि कि हर ॻाल्हि मूंखे सची रीति ॿुधायो। त छा थींदो आहे, कई बार न असांजी ई ग़लती हूंदी आहे, लेकिन असां भॻवान खे मन ई मन ॿुधाईंदा रहंदा आहियूं न, त असांखे पंहिंजी ग़लती सम्झ में अची वेंदी आहे न। जेकी मूंखे पंहिंजी ग़लती न पई लॻे कि मां ग़लति कयो, लेकिन जॾहिं असां ॿिए खे ॿुधाईंदासीं न, त उहो त चईंदो हा तव्हां ई सही आहियो, उहो कॾहिं न चईंदो उहो ग़लति आहे। ॾाढा घटि माण्हू हूंदा आहिनि जो सच जी राह ते हलंदा आहिनि, जो चईंदा आहिनि न न न ग़लती त तव्हांजी आहे, तव्हां छो ईअं कयो। न त ॾाढा माण्हू त चईंदा अरे इहे त असांजा संबंधी आहिनि, इहे थोरी ग़लति आहिनि, उहो ई ग़लति आहे, उहो ई ग़लति आहे। लेकिन जॾहिं असां भॻवान खे मन ई मन ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं न, त भॻवान जे उनखे ॿुधाइण सां सच ऐं कूड़ साम्हूं अची वेंदो आहे। असांखे पंहिंजी ग़लती सम्झ में अची वेंदी आहे। हाणे उहा ॻाल्हि आहे कि असां स्वीकार करो। कई माण्हू स्वीकार ई न कंदा आहिनि कि मुंहिंजी ग़लती आहे, उन्हनि खे सम्झ में अची वेंदो आहे, लेकिन त बि चईंदा आहिनि न न न न मां थोरी ग़लति आहे, उन्हनि ईअं कई। भई कंहिंसां था लिकायो, कंहिंसां था लिकायो था? अॼु न त कल्ह साम्हूं अची वेंदो। ऐं दुनिया में माण्हू ॾाढा समझदार आहिनि, उहो बि सम्झंदा आहिनि कंहिंजी ग़लती आहे, लेकिन छो जे असांजा संबंधी हूंदा आहिनि, देख संबंधी, त कई बार उहा छुपाईंदा आहिनि कि न न उहे ई ग़लति आहिनि। पर असां केतिरो बि ख़ुदि खां छुपायूं, भॻवान खां छुपायूं, माण्हुनि खां छुपायूं, लेकिन अॼु न त कल्ह असांजे साम्हूं परिणाम अची वेंदो। त इन करे बाबा असांखे चवनि था, जेतिरो पंहिंजे जीवन में तव्हां मूंसां सच्चा रहो, भले तव्हां ॿियनि सां न रहो था ठीकु आहे, लेकिन मूंखे हर हिकु ॻाल्हि तव्हांखे एक्यूरेट ॿुधाइणी आहे मन ई मन, कि हा मां हीअं सोचियो हुयो, हा मूंखे बि गुस्सो आयो हुयो, मां बि हीअं मन में सोचियो, मां बि चयो, जो फीलिंग ईंदी आहे असांखे, मूंखे बि हिन सां चिड़ मचंदी आहे, हिन वटि इहो अथसि, मूंखे सुठो न लॻंदो आहे, फलानो फलानो जो बि आहे। तॾहिं ई भॻवानु असांजो रक्षक ठही करे असांजी रक्षा कंदो आहे, न त उहो चाहे करे बि असांजी रक्षा न करे सघंदा। छो कि भॻवान जी मदद वठण जो पात्र उहो ई हूंदो आहे जेको सच्चो हुजे, है न। माउ पीउ बि कहिड़े ॿार जी मदद कंदा, है न, सुठा माउ पीउ। ग़लति माउ पीउ त चईंदा असांखे पतो आहे असांजो ॿारु अहिड़ो आहे, लेकिन छा करूं, हाणे मदद त करणी पवंदी। लेकिन जो सुठा माउ पीउ हूंदा आहिनि, उहो कॾहिं बि कूड़े ॿारनि खे कूड़ में बढ़ावो न ॾींदा आहिनि, मदद कईंदा, लेकिन उनखे रियलाइज़ कराईंदा कि हीअ ग़लती आहे, हीअ तव्हां ग़लति था करो। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान: हिकु बाप जे लव में लवलीन थी मंज़िल ते पहुचण वारा सर्व आकर्षण सां मुक्त ठहूं। बाबा चवनि था
कि परमात्मा बाबा चवनि था कि मां त ॿारनि खे ॾाढो सुठी रीति स्नेह सहयोग सां पंहिंजी गोदी में विहारे करे अॻियां वधाईंदो आहे। है न, परमात्मा त असांखे ॾाढो स्नेह सहयोग ॾेई करे पंहिंजी स्नेह जी गोदी में तव्हांखे विहारे करे अॻियां वधाईंदो आहे। है न, लेकिन छा थींदो आहे, असां न पंहिंजी मंज़िल जे बदिले गलनि में भटकी वेंदा आहियूं। है न, हिन करे सदा ये यादि रखो कि मूंखे जीवन में छा करिणो आहे। पंहिंजो लक्ष्य फिक्स रखो। है न, पोइ तव्हां 10 अलॻि अलॻि माण्हुनि सां मिलंदव न, तव्हां कॾहिं बि उन सां प्रभावित न थींदव, उन जे आकर्षणनि में न ईंदव। है न, असां पंहिंजे जीवन में पंहिंजो लक्ष्य फिक्स न कयो आहे न। ॾिसो, अॼु दुकानदार जेको हूंदो आहे न, है न, जेको दुकानु हलाईंदो आहे, कोई सम्झो कपिड़ा विकिणण वारो कमु कंदो आहे। है न, त हुनजे दिमाग़ में छा हूंदो आहे कि मूंखे ये कपिड़नि जो ई बिज़नेस करे हिन में अॻियां वधिणो आहे। है न, उहो मार्केट में वेंदो, कोई जूता चप्पल विकिणंदो, कोई गोली बिस्किट विकिणंदो, कोई छा किराने जो कमु कंदो, कोई पेंटिंग जो कमु कंदो, कोई छा कंदो। हाणे उहो चाहे त सोचे, अरे ये त कपिड़े जो सुठो न आहे, मां त इहे कंदमि कमु। ईअं त रोज़ ई उनजी दुकान जो सामान चेंज कंदो रहे उहो। लेडीज़ जी इहा हालत आहे, लेडीज़ जी इहा हालत आहे अॼुकल्ह जी। हिन करे लेडीज़ घर में टिकी नथी सघे। हिन करे लेडीज़ खे माण्हू चईंदा आहिनि, अरे ये त पागल आहे। न, थोरे समय खां पोइ जेंट्स माण्हू न लेडीज़ खे पागल चवण लॻी वेंदा आहिनि। छो चईंदा आहिनि? छो जो हुननि जो दिमाग़ न हिकु जॻह टिकल न रहंदो आहे। हिन करे भई तव्हांजे घर में छा आहे, तव्हांजे घर में जेका ॿार आहिनि उहे कीअं आहिनि, उन्हनि जो स्वभाव संस्कार, पहिरियों त ख़ुदि जो स्वभाव संस्कार ॾिसो, पोइ पंहिंजे घर में पंहिंजे ॿार, पंहिंजे पति, तव्हां वटि केतिरो पैसो आहे, है न, तव्हां जीवन में जो बि आहे हुन में तव्हां कीअं हली सघंदा आहियो ख़ुशी ख़ुशी सां, ये पंहिंजे दिमाग़ में सेट करे रखो। लेडीज़ छा कंदी, अॼु 10 लेडीज़ अलॻि अलॻि मिलंदी न, त 10 ॼणनि खे ॾिसंदी, हिन ईअं कयो अथई, हिन ईअं कयो अथई, ईअं मां बि ईअं करां। अॼु जेंट्स वञे थो मार्केट में, उहो सोचे, अरे ये जूता चप्पल तो विकिणे, ये गोली बिस्कुट तो विकिणे, हिन जी कमाई ज़्यादा आहे, ये ॾिस ये तो करे, हिन जी कमाई ज़्यादा आहे, मां बि ये तो करां। करे ईअं जेंट्स त तव्हां लेडीज़ बि त लेडीज़ ईअं थी करे, तॾहिं माण्हुनि खे जेंट्स खे पसंदि न आहे कि काॾे लेडी वञे बि। उहो काॾे वेंदी, 10 माण्हुनि सां मिलंदी, 10 ॻाल्हियूं खणी ईंदी, घर में हा उल्लो थी करे, पोइ चए थी मूंखे डिवोर्स ॾियो, मां हिते न रहंदमि, मूंखे त इहे करे ॾियो, पोइ ज़िद कंदी आहे। पोइ माण्हू डिॼी करे, अॼु जेंट्स डिॼी करे पंहिंजे सभु रिश्तेदारनि सां छॾे करे हुन लेडीज़ सां गॾु वेठो आहे। ये त घर जमाई थी वियो आहे, और लेडी पंहिंजे पीअर घर जे हिसाब सां हले थी, सभिनि खे डिॼाए करे। त माण्हू चईंदा आहिनि न, ये पागल थी वई आहे। है न, अॼु मैक्सिमम लेडीज़ खे जेंट्स माण्हू या घर वारो चईंदा मम्मी त पागल आहे। छो पागल चईंदा आहिनि? छो जो तव्हांजो दिमाग़ हिकु जॻह टिके ई नथो। तव्हां 10 मायुनि सां मिलंदव, 10 ॻाल्हियूं ॿुधी ईंदव, वरी टीवियुनि में ॾिसंदव, वरी चईंदव मां ईअं करां, त माण्हू काॾे वञनि ॿुधायो। पंहिंजे जीवन खे ॾिसी करे हलो, पंहिंजो नेचर, पंहिंजे ॿारनि जो नेचर, पंहिंजे घर में कहिड़ो माहौल आहे, कहिड़ा माण्हू रहंदा आहिनि, उन्हनि सां असांखे कीअं एडजस्ट थी करे हलणो आहे। हिकु तरफ़ पकड़ो न, हेॾी गलनि में छो था भटको। त परमात्मा अॼु असांखे चवनि था कि मां त ॿारनि खे ॾाढो सुठी रीति, ॾिसो माण्हू जॾहिं भक्ति कंदो आहे न, भॻवान जो नाम जपंदो आहे त ॾाढो शांति रहंदो आहे। हुन खां पोइ जॾहिं दुनियादारियुनि में 10 माण्हुनि सां मिलंदो न, त 10 गलियुनि में भटकंदो रहंदो, वापसि दुखी थी करे भॻवान वटि ईंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि मां त पंहिंजे ॿारनि खे सुठी रीति वठी थो हलां, हाणे उहो दुनियादारी में भटकी था वञनि, त हिन में मां छा करां। हिन करे
सदा परमात्मा सां आकर्षित थी करे रहो। पंहिंजे जीवन में पंहिंजी हैसियत खे ॾिसो, पंहिंजे जीवन में जो असांखे प्राप्त आहे हुनखे ॾिसी करे हलो त कॾहिं बि जीवन में भटकंदव न। स्लोगन आहे, पंहिंजी ख़ुशनसीबी जो अनुभव चहिरे ऐं चलन सां करायो। है न, कंहिंखे असां चऊं हा असां ख़ुशि आहियूं लेकिन असांजो चहिरो ख़ुशि न आहे, असांजी चलन ठीकु न आहे, त माण्हू मञदा ख़ुशि आहिनि। त कंहिंखे असां चऊं मां ख़ुशि आहियां, हुनजे लाइ पंहिंजे चहिरे ऐं चलन सां माण्हुनि खे ॾेखारियो कि हा मां ख़ुशि आहियां, तॾहिं मञदासीं कि तव्हां ख़ुशि आहियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।